चाचा बाबा एक मिनट दे रहा अच वालेकुम सलाम बाबा बहुत तकलीफ माफ करी हुकुम असा के मैं अब्दुल्ला खान वट वञणो हो अब्दुल्ला हकीम या तो मुझे खबर काने हिकमत तो करे न थी सके तो हो जे मेहरबानी तो कर भला बाबा चाचा असांजे ॻोठ में हिकिड़ी हकीम रहंदो आहे जंहिंजो नालो अब्दुल्ला आहे ठीक है पो हल त हलूं ॾिसूं मूंखे ॾियो पेती मां तव्हांखे पहुचायां मेहरबानी बाबा आवाज़ चाचा जी बाबा तव्हां हकीम साहब वटि इलाज वास्ते आया आहियो छा न बाबा असीं अब्दुल्ला खान जा मेहमान आहियूं बेटा अच्छा किथां पिया अचो बाबा कश्मीर खां अब कश्मीर खां हा चाचा तव्हां कश्मीरी आहियो छा हा बाबा चाचा तव्हां सिंधी त ॾाढी साफ़ पिया ॻाल्हायो बाबा कश्मीर शहर बारामूला में जिते असीं रहंदा हुआसीं उते असांजे पाड़े में हिकिड़ो सिंधी खानदान रहंदो हो जी उन्हनि सां असांजा ॾाढा वेझा वास्ता हुआ मुंहिंजी वालदा उन खानदान मां हुई बसि इन करे नंढे हूंदे खां सिंधी ॾाढी साफ़ ॻाल्हाईंदो आहियां चाचा हकीम साहब सां तव्हांजो को वेझो रिश्तो आहे छा बाबा वॾनि खां दोस्ती रही आहे अब्दुल्ला खान जो वालिद मरहूम ऐं बाबा साईं पाण में ॾाढा घाटा दोस्त हुआ बसि उन दोस्तीअ खे हेसिताईं निभाईंदा अचूं माना त हिकु ॿिए वटि ईंदा वेंदा रहिया आहियो बाबा गुज़िरियल 25 सालनि खां ख़तनि ज़रिए हिक ॿिए खे मिलंदा रहिया आहियूं बाक़ी ईअं कोन मिलिया आहियूं पर चाचा जे मिलंदो त हिकु ॿिए खे सुञाणींदो त सही न बाबा ख़बर न आहे हाणे हू बि मूं वांगुरु पोड़ो थी वियो हूंदो ख़बर न आहे सुञाणो या न अमां थोरो ख़्याल सां अची आराम सां बाबा ख़्याल सां बात को जबान का दुबार अस्सलाम हकीम साहब वालेकुम अस्सलाम ये तव्हांजा मेहमान आया आहिनि कश्मीर खां भली करे यार जी चाचा अचो अंदर अचो अब्दुल्ला भाई तो सुञाती कोन जमाल की राय लख शुक्र उन छात्र जा वॾा भाल भलाया थी वॾा कुर्ब अब मेहमान के अंदर अब्दुल्ला खान मुंहिंजी धीअ बख्ता खुश त आहे न अल्लाह जो शुक्र हल अचो अचो अमा तू हलो नूरी वो मां नूरी जी मामा पुट ॾिस केरु आयो आहे आई मामा जिन में वाला ॿुधाईंदो आहे हे किथे कश्मीर त न आहे वाह जो सुञाते पुठाणी ॻाल्हि ॿुध तूं वेही हिन सां हाल वाल कर तेसीं मां उता कथा थी जा हाँ मामा तव्हां भले वञो अच थी अच अच अब्दुल्ला जी धीअ आहे धीअ ई सम्झे मूंखे मामा ई पाले था वॾो कयो आहे नंढी हुयसि त मां गुज़ारे वई वरी पीउ बि पियो पंहिंजे ॾे इहो मामे जो हिकिड़ो सिर आहे जो माउ बि आहे त पीउ बि आहे माफ़ कजो न न न दी तूं मुंहिंजे करे उदास न थी मां त ॾाढी ख़ुशि आहियां वरी हिन खां पोइ तुंहिंजे अचण सां रौनक आई आहे हाणे कहिड़ो ॾुख यादि रहंदो केतिरो पढ़ियल आहीं इंटर जो इम्तिहान ॾिनो अथमि अच्छा चङो हाणे तूं हथु मुंहुं धो त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे वठां बस अदा कहिड़ो त हाल पुछो असलिया फटियो पियो आहे जंहिं धरतीअ खे जन्नत जो टुकुर छॾियो वेंदो हो
अॼु ने चइनी तरफ़ बाहि जा औलाद भड़कनि। हाँ साईं सच था चओ भाउ, उतां जो हाल अख़बारुनि में पढ़ंदा रहंदा आहियूं। ऐं वरी नाहक ॾिसो माण्हू असांजा मारजनि ऐं जेलनि में असांखे वाड़ियो वञे। अदा मर्द ठहियो पर ज़ालुनि ॿारनि खे जेल में बंदि कयो छॾियो। मुंहिंजी न्याणी खे केतिरा दफ़ा जेल में बंदि कयो अथनि। अदा असांजा केतिरा कुंदर कुसिजी विया, तॾहिं बि असां हिमत न आहे हारी। धरती जा असल वारस हूंदे बि ठोकरनि में आहियूं ऐं फोरू लुटेरा असांजे वसीलनि ते क़ाबिज़ थियो मौजू पिया कनि ऐं उन्हनि खे रोकण वारो को कोन्हे। हिम्मत कर जमाल दिन, हिम्मत कर। अल्लाह भली कंदो, कश्मीर आज़ाद थींदो। अदा अब्दुल्ला खान, इन जे बावजूद असां हिम्मत न आहे हारी। कश्मीर आज़ाद थींदो ऐं ज़रूर थींदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। मजबूर ऐं बेबस औरत के कैद करे पाण के फातिह था समझो ऐं खुश था थियो। तव्हां कूड़ा मक्कार ऐं फरेबी आहियो। तव्हां असांजे मर्दनि खे शहीद करे बुजुर्गनि ॿारनि ऐं औरतनि खे कैद करे समझो था त असां मात खाई वेंदासीं। न, तव्हीं भुलियल आहियो। जेसि ताईं वतन तो हिकिड़ो बि पुट हिकिड़ी बि नियाणी बाक़ी आहे तव्हांजा नापाक इरादा कॾहिं बि पूरा न थींदा। असीं कटिजी शहीद थींदासीं, कैद ऐं बंद जूं मुसीबतूं सहंदासीं, पर पंहिंजो ऊचो गाठ कॾहिं बि न झुकाईंदासीं। असीं वतन जावा आहियूं। वतन जी हिफ़ाज़त असांजो ईमान आहे। तव्हां असां ते भले इल्ज़ाम हणो,
असा के दहशतगर्द चओ, असा के धाड़ियल कुटियो, जी चाहो तीअं चओ, पर याद रखो सजी दुनिया के खबर आहे त असा आजादी जी शमा ते सर ॾियंदड़ पतंग आहियूं, तकरीबकार न आहियूं। असा त चाहियूं था मासूम ॿारनि जे चपन ते मुर्कनि जा गुल सदाई टिड़ियल रहन। असा त इंसान जी रूह जी आजादी जे घुर था कयूं। डोहारी असी न आहियूं, डोहारी तो ही आयो। दुनिया जाने थी त तव्हां असांजी धरतीअ ते गासबाणो कब्ज़ो कयो आहे ऐं अॼु जॾहिं धरती धणी आज़ादीअ लाइ आवाज़ था उथारी त तव्हां उन्हनि जी ज़िंदगीअ जा रस्ता बंदि था करियो ऐं ॻोल्हे ॻोल्हे उन्हनि खे मारियो था। बंदि करियो ज़ुल्म जी बाज़ार, बंदि कयो, बंदि करियो। अब्दुल्ला पुट घणो ई सम्झायो मां त भाउ नौकिरी में छा रखियो आहे, पंहिंजूं ॿनियूं ॿारहं संभाल, पर जमाल खान अॼुकल्ह छोकिरनि में उहा थूम कान्हे। अब्दुल्ला पुट आहे कि मूंसां मिलाए कोन। नौकिरी वारे शहर में रहंदो आहे, हफ़्ते हफ़्ते ईंदो आहे। अचो ये मैं अब्दुल्ला खान भले आए। सलाम वालेकुम। खुश मतारा जोड़ बहू बाबा छोरा खुश। अल्लाह शुक्र है। अचो जमाल खान। अब्दुल्ला ज़मीन केतिरी थी? मिड़ई गुज़र सफ़र थिए पियो। लख शुक्राना उन मालिक जा, अच्छी रोटी अच्छी मानी मिले थी पई। छो जमाल खान थधो चुकारो भरे? अब्दुल्ला खान पंहिंजी धरती यादि अची वई। पाण खे ज़रखे ज़मीन जो टुकुर हो, घर हो, हिकु आलीशान जनरल स्टोर हो, पर सभु तबाह थी विया। रब जी ज़ात चाहे तो छा नथो थी सघे। ना उम्मीद न थी। कश्मीर आज़ाद थींदो, इहे ॿनियूं ॿारहा वरी आबाद थींदा। बस अब्दुल्ला खान जीअण लाइ ई त उम्मीद आहे। अल्लाह ते रखो, अल्लाह ते रखो। अस्सलाम वालेकुम आलिम खान। वालेकुम सलाम। हकीम साहब कौन तो ॾिसिजो हुतां कमी आहे? ख़ैर मां तो पुछी बा असलो न माण्हूअ जे बारे में तो पुछां जेको साइट मेहमान थी आयो आहे। हकीम साहब जे मेहमान लाइ तूं छो तो परेशान थी बा? मियां इमाम खान मूंखां सवाइ ॿी हा परेशानी कंहिंखे बि कान्हे का। ॿाहिरियों माण्हू आहे, तकलीफ़ कार थी सघे थो, जान ॻोठ में कंहिं ग़लति कम लाइ अची सघे थो, तूं अख़बार कोन थो पढ़ी था। तुंहिंजो मतिलबु आहे त हकीम साहब पाण वटि कंहिं तकलीफ़ कार खे तरसायो आहे? हाँ, अचे थी न मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में। मियां इमाम खान असां ॻोठ जे सभिनी जे ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। तूं बि सोच, इहो किथे वॾो हीरो जो वापारी न हुजे। शिकिल मां त निहायत शरीफ़ माण्हू थो लॻे ऐं वॾी ॻाल्हि त हकीम साहब जो निहायत पुराणो यार आहे, उहो अहिड़ो कीअं थो थी सघे भाउ? यार तूं बि को सफ़ा सादो माण्हू आहीं, ज़ाहिरी शिकिल सूरत ॾे छो थो वञी? माण्हूअ जे अमल मां परखबो आहे, अमल मां न यार न। मूंखे तो वारी ॻाल्हि वरी बि सम्झ में कोन थी अचे, उहो अहिड़ो कीअं थो थी सघे भाउ? अरे बाबा, इन्हनि ओपरनि माण्हुनि मां डपु करियो। अहिड़नि माण्हुनि हिते जेके जी कलूर कया तुंहिंजी त ख़बर अथई न। ॿियो त छॾ, पर हिकिड़ी हीरो ॻोठ जे केॾे नौजवाननि खे तबाह बर्बाद कयो आहे। इहे बि त असांखे इन्हनि माण्हुनि जा तोहफ़ा ॾिनल आहिनि न। तूं परेशान न थी भाउ, आउं यकीन सां थो चवां त हू उन्हनि मां कोन्हे भाउ। न्याली मोहम्मद खान आउं त चवां थो अलाह करे त न हुजे, पर पोइ बि छंड छाण ज़रूरी आहे। ऐं हिते तूं बि नज़र रखजांइ, मता सुभाणे हकीम सां धोखो करे हलियो वञे। तूं फिक्र न कर भाउ, आउं तोखे वरी बि यकीन सां ॾियारियां थो त हू उन्हनि मां कोन्हे। इहो त आउं बि चवां थो त अलाह करे त न हुजे, पर पोइ बि नज़र रखजांसि। हाज़िर भाउ, हाज़िर, बिल्कुलु रख। हेरोइन मेहमान, हेरोइन न न न थी नथो सघे।
सवाल ही पैदा कंदो न न अदी तू तो कश्मीर में छा कंदी हुई है? मां नशो अशात जे शोबे जे इंचार्ज हुयसि। अवाम जी शौरी सतह बुलंद करण लाइ असां उन्हनि जे घरनि में वञी मीटिंग कंदा हुआसीं। उन्हनि में लिटरेचर पढ़ंदा हुआसीं। केतिरा भेरा छापा भी लगा। आऊं भी गिरफ़्तार हुयसि। ऐं मुठसि तोसां को मर्द माण्हू न या अकेली हूंदी हुई है? अहमद मूंसां हूंदो। अहमद कश्मीर की आज़ादी हुन जो सब खां वॾो ख़्वाब हो जो पूरो न थी सघियो। तुंहिंजो सौट वो अलाइजी मुझे दोस्त हो, मंगेदो या महा से लड़ंदड़ सचो सिपाही। हुनजे किरदार जी बेच मां करे नथी सघां। हाणे कोन्हे छा? न ॿुधाए, अञा न ॿुधाए, सच सच ॿुधाए, हथियार केरु छॾे तव्हांखे? हथियार हुजनि हा त मूंखे ऐं मुंहिंजी क़ौम जी न्याणी खे हीअं ज़ंजीर पाराइणी आहे। मां पुछी थो, हथियार केरु छॾे तव्हांखे? मूंखे का बि ख़बर कान्हे। वरी बि साॻी हीअ चए पढ़ पंहिंजी मौत जो परवानो। मौत खां बचण जो सिर्फ़ हिकिड़ो कसद आहे, इक़रार न सम्झी? मौत जो दर को मूंखे न ॾे। मां आज़ादी सां सिर जो सौदो करे वेठो आहियां। मरी उहो वेंदो आहे जंहिंखे कोई यादि करण वारो न हुजे। मां हवा में शामिल थी दिलनि में धड़कंदुसि, पर तुंहिंजी आण न मञंदुसि। तूं बेवकूफ़ आहीं। अरे पंहिंजो न, हिन छोकिरी जो ख़्यालु कर। छोकिरी, तूं हिन खां पुछी ॿुधाए। असांजी ज़िंदगी जी ज़मानत ॾींदो? हा छो न? शाबाश। मां सरकार खां तव्हांजी आज़ादी जी सिफारिश कंदुसि। त पोइ असांजे वतन खे संजीरनि मां आज़ाद कयो। मूंखे का ख़बर कान्हे। वठी वञोसि हिनखे, वठी वञोसि। अदी